अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है प्यासी धरती रमदा बादल। नाविल नाविल निगार सिराज किस्त चोटी। अनू पंहिंजे कमरे में पहुची कपिड़ा लाहिण बिना बिस्तरे ते अधु लेटी पियो। हू सोचींदो रहियो गुलूअ जे बारे में, बाजीअ जे बारे में, उन राति वारे सॼे ड्रामे बाबति। हिन खे यकीन न थे आयो त को हिन अनूअ कालो के छो करे। टिनि माण्हुनि जो मुक़ाबिलो करे टिनिनि खे ख़तमु करे छॾियो ऐं यकायक हिन खे ख़्यालु आयो त हू केॾो हुन ताक़तवर आहे। पर हिन खे ताक़त जो त इस्तेमालु करिणो ई न पियो। हिन जे पारां सभु कमु त हिन जे पिस्तौल ऐं छुरे कयो। जेकॾहिं हिन वटि हथियार न हुजनि हा त हू मुक़ाबिलो करे ई न सघे हा। नंढो उस्तादु मेंह जहिड़ो थुल्हो ऐं हिन जो धकु बि ॾाढो ॻरो हो। हिकिड़ी थपड़ सां हिन जा ॿई चप फाटी पिया हुआ ऐं हिन जी हिकिड़ी लत ज़रे घटि हिन जो साहु कढियो हो। उनजो त उहो ई मतिलबु थियो त हाणे हमेशह हिन खे पाण सां रिवाल्वर ऐं छुरो ज़रूरु रखिणो पवंदो। नफ़रत बहादुरीअ खां वधीक सगारी आहे। हिन खे उस्ताद जो ॿुधायल हिकु अंग्रेज़ीअ जो जुमिलो यादि आयो। उस्ताद हिन खे ॿुधायो हो त जर्मन क़ौम हिकु शरीफ़ महिनती क़ौम जे बदिरां नफ़रत जे बुनियाद ते बिल्कुलु ॾाइणियुनि ऐं ॾियणनि आदमखोरनि जी क़ौम बणिजी वई, जिते पुटु पीउ ते चुगली हणण खां कोन घुसंदो हो ऐं उन नफ़रत जी नज़र लखे यहूदियुनि जो रूह ऐं हॾु चम ऐं मास खूरनि ऐं गैस चैम्बरनि में बिना फुलियार ऐं रख बणिजी विया। छा आउं बि अहिड़ी नफ़रत जो शिकार आहियां? उहा नफ़रत मुंहिंजे बुज़दिलीअ ते ग़ालिब पइजी वई। नफ़रत बि त बुज़दिली आहे, शायदि बहादुरी बि। हिन बुज़दिलीअ जो ॿियो नालो आहे। एतिरो सारो खून वहाए बि मूं कहिड़ी खेप खटी। उन जे खून खां पोइ आउं मामले खे मुझाइण लाइ संदन हथनि में हथियार ॾेई पाण बचाइण जो बंदोबस्तु करे आयुसि। उहा बुज़दिली काइरता न आहे त ॿियो छा आहे? हिन खे पाण खां नफ़रत थियण लॻी त छा गुलू सचो आहे त हलाल जी बुख बि खून ख़राबे जी ऐशो इशरत खां वधीक सुठी आहे? पर असीं बुख पाण त पैदा कोन था करियूं। को अहिड़ो गिरोह ज़रूरु आहे जो पाण लाइ ड्रओ ऐं ॿियनि लाइ बुख पैदा थो करे। आउं उन गिरोह ख़िलाफ़ु पंहिंजी नफ़रत खे ज़िंदा रखंदुसि जीअं मुंहिंजी पंहिंजी बुज़दिली ढकिजी वञे। हलाल हराम बुख में दाख़िल थिए ई नथो। ॼण त हिन पाण खे बेॾोही साबित करण जो उहो फ़ैसिलो करे छॾियो। हिन सोचियो त एतिरो थकु हूंदे बि हिन खे निंड छो नथी अचे। जॾहिं आउं पाण खे बेॾोही ठहिराए चुको आहियां त पोइ मूंखे निंड छो नथी अचे? अड़ी मूं अञा त कपिड़ा बि न लाथा आहिनि। हिन सोचियो उथणु घुरिजे मतां उन्हनि ई कपिड़नि में निंड अची वञे, पर सुस्तीअ विचां उहो लेटियो रहियो। हिन खे महसूसु थियो त हिन खे निंड अचणु लॻी हुई, पर पोइ हू छिरक भरे जागी पियो। हिन जो बूट केरु लाहे रहियो हो। हिकिड़ो पादर त लही बि चुको हो। हू छिरक भरे उथी वेठो। हिकु ज़ाइफ़ा हिन जो बूट लाहे रही हुई। गंदीअ जो पल हिन जे मुंहं खे लिकाए छॾियो। हू ख़ुदि आॾो लेटियल हो, उन करे हुन जो मुंहुं बिना नज़र न थे आयो। अलबत ॻिचीअ जो हिकु मुस्ततील टुकड़ो वारनि ऐं चोले जे विच वारो नज़र अची रहियो हो, जो बतीअ जी रोशनीअ में ॼण त ॻाढ़ो थी झरकण लॻो। हिन ॼण त लाशौरी तरह पंहिंजो ॿियो पेर हिकदमि छिके वरितो, जंहिंमां हूअ बूट जो ॿियो पादर लाहिण लॻी हुई। हिन जे पेर छिकण ते चूड़ियुनि जो हल्को छणको थियो ऐं उहो मुंहुं मथे खॼी वियो। हिन उन मुंहं खे ॾिठो ऐं ॻच वक़्तु ॾिसंदो ई रहियो, धड़कंदड़ दिलि सां। हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त हुन जे बदन मां रतु सुकंदो थी वियो ऐं हिन जी थकावट मोटी आई। पर ही थकु कुझु मुख़्तलिफ़ हो। हिन खे पक थी त उहो असरु संदसि साम्हूं ॿिनि अखियुनि जो आहे। हर अखि हिकु वॾे बादाम वांगुरु ॿिन्ही कुंडुनि वटि सोढ़ी ऐं डिघी हुई ऐं संदन विच में हिकु ऊन्हो वेकिरो दरिया हो ऐं हू ख़ुदि हुन जे दरिया में समाइजंदो थी वियो। संदसि सन्हे नक हेठां मथे चप ते बल्ब जे रोशनीअ में बिना नंढड़ा भूरा वार थे नज़र आया ऐं उन्हनि भूरनि वारनि जे हेठां हल्का नीला हल्का ॻाढ़ा कमान जहिड़ा चपनि जे हेठां हिकु नंढड़ी खॾ हुई, जेका उभरंदी हिन जी डिघी ॻिचीअ ताईं वञी थे पहुती। हिन जा ॻल अखियुनि जे बिल्कुलु हेठां गुलाबी रंग जा हुआ ऐं उहो रंग हिन जे कननि में पियल ॻाढ़े रंग जे लटकंदड़ लालनि जहिड़नि एरिंगनि जी छांव ऐं अक्स थे मालूम थियो। हिन खे ॾिसी हिन खे हिकु नई क़िस्म जी दहशत महसूसु थी। हिन जे दिलि जी धक धक हिन खे चिटी तरह ॿुधण में थे आई ऐं हिन खे अची उहो ख़्यालु थियो त मथां हिन जी दिलि जी उहा धक धक उहा ॿुधी न वठे। उन शर्मसारीअ खे लिकाइण लाइ हिन पाण झुकी बूट जो पादर छिके लाहे हेठि उछलायो। दिलि खां सवाइ हिन खे पंहिंजा हथ बि ॾकंदे महसूसु थिया। हिन पाण खे कमज़ोर साबित करणु न थे चाहियो।
ऐं हिन चयो अवी केरु आहियो ऐं हिते कीअं आयूं आहियो। हद त उहा हुई जो हिकु त हिनखे के लफ़्ज़ न हिनखे के लफ़्ज़ न थे हुॼा ऐं ॿियो त हिनखे पंहिंजो आवाज़ बि ॾकंदो थिए महसूसु थियो। हुन ॾिठो त हिन जे चपनि ते मुर्क फैलिजी वई। शायदि हिन जी कमज़ोरीअ तां उन मुर्क हिन जे गलनि खे अखियुनि तरफ़ माइल कयो ऐं हिन जे खाॾी ऐं गलनि जे विच में हिकु नई हल्की दिलचस्प खॾ पइजी वई। जीअं गुलाब जे पन जे विच में हिकु नीम गोल ख़ाल हूंदो आहे, हिन जे आङिरियुनि में उन ख़ाल जो छुहाउ बेचैन थियणु लॻो। अलाए छो हिन में हिन जे हथनि, चूड़ियुनि, वारनि, ॿाहुनि, चपनि, गलनि ऐं संदसि कननि जे पापड़ियुनि खे छुहण जी ख़्वाहिश पैदा थियणु लॻी। चओ त हली वञा। हिन जे आवाज़ में पंहिंजाइप हुई। न मुंहिंजो मक़सदु इहो न हो। मुंहिंजो मक़सदु त हू हॿक खां पंहिंजो जुमिलो पूरो न करे सघियो। हीअ कहिड़ी नई कुवत हुई जंहिं हिनखे अहिड़ो निस्तो करे विधो हो। ज़िंदगीअ में कंहिं औरत जी वेझाई हिन जे लाइ हिकु रंडक बणिजी बीही। उन लाइ हू बिल्कुलु तयारु न हो। मूंखे भाॼीअ मोकिलियो त अवी थकल हूंदा, अव्हांखे कुझु विंदर आहे सुम्हारे अचां। हिनखे वाक़ई कंहिं अहिड़ीअ विंदर जी ज़रूरत हुई जंहिं हिनखे ख़्यालनि जे कोहरे कुन मां ॿाहिरि कढे, पर हीअ विंदर त पाण हिनखे ख़्यालनि जी नई घाणे में पीड़े रही हुई। पर उन पीड़ ऐं पीड़जण में हिकु अजीब क़िस्म जी लज़त हुई ऐं हिनखे हिकु नई ज़रूरत जो अहसासु जाॻणु लॻो। हिन जे अखियुनि जी सीट घटिजी वई। हिन जो दिमाग़ु हाणे हल्को हल्को महसूसु थियणु लॻो। अलबत लौणनि में रतु ॼण त कंहिं दोहल वांगुरु वॼी रहियो हो। हिन जी दिलि त हूअं ई ज़ोर ज़ोर सां धड़कणु लॻी हुई। इन तरह सां हिन जी दिलि कॾहिं बि न धड़की हुई। उन धक धक में उमेद ऐं डप जो इम्तिज़ाज हो। हिन जे जिस्म में हिकु अजीब सीट, हिन जे टंगुनि ॿाहुनि में हिकु नई तवानाई, हिन जे पेट में हिकु अजीब विलोड़ पइजी वई। हिन जे ज़हन सोचणु बंदि करे छॾियो। उन में हाणे महज़ महसूसात हुई ऐं उन महसूसात में फ़क़ति हिकु तांघ ऐं उञ हुई। हूअ उथी ऐं बिजलीअ जो बटण मथे खणी बत्ती विसाए छॾियईं। पर हिनखे ईअं महसूसु थियो ॼणो त हुन घूर ऊंदहि में बि हू सभु कुझु ॾिसी रहियो हो ऐं जेकी कुझु हू ॾिसी रहियो हो सो खेसि वेझो पवंदो थी वियो ऐं हिन जे तिखनि साहनि ऐं लर्ज़ंदड़ बदन में समाइजी वियो। हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त हू मरंदो थी वियो ऐं शायदि उहो ई मौत हो। जॾहिं सुबुह जो हिन अखि खोली तॾहिं हिन पाण खे अकेलो बिस्तरे ते सुतल ॾिठो। हिन जे बदन में हिकु नओं अजीब पुरसुकून थकु हो, अहिड़ो थकु जहिड़ो कंहिं गुज़री राति खां पोइ पैदा थींदो आहे। हू उन ई सोच में पइजी वियो त कालोकी राति अलाए सची हुई या महज़ सपनो। खूनरेज़ ऐं खून अफ़शां राति, डिॼारींदड़ ऐं डिॼंदड़ सपनो। अॻे राति वरी उन सपने जे इंतज़ार में देरि ताईं जाॻंदो रहियो। उन सपने मुतालिक़ सोचींदे ई हिन जे पेट में उहा साॻी विलोड़ ऐं लवणनि में उहो ई दोहलो वॼणु थिए लॻो। पर उहो सपनो मोटी न आयो। राति ख़ाली रोज़मर्रा जी रातियुनि वांगुरु ॿुटी ॿुटी राति बणिजी वई ऐं हिन पासा वराईंदे राति गुज़ारी। सुबुह जो उथियो त हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त हू सुतो ई न हो। हिन जे जिस्म में कंहिं अण हूंदे हिनखे चेड़ाक बणाए छॾियो। जॾहिं संदसि नाश्तो आयो तॾहिं हिन टेबल खे थुॾो हणी सभु शयूं पट ते किराए छॾियूं। उन वक़्तु गुलू बि संदसि कमरे जे अंदरि दाख़िल थियो ऐं हिन जी उन हरकत खे ॾिसी हू अचरज में पइजी वियो। छो अनु, छा आहे? कुझु बि न, हिन चिड़ मां चयो। ॼण उन चिड़ लाइ गुलू जवाबदार हो। ईअं चई हिन टवाल कोले ते रखियो ऐं विञण खाने में हलियो वियो। जॾहिं फुहारे जो थधो थधो पाणी संदसि जिस्म ते पवणु लॻो तॾहिं हिन जी चिड़ बि हिन लाइ हिकु लज़त बणिजी वई ऐं हू केतिरो वक़्तु गोॾनि में ॿाहूं विझी फुहारे हेठां वेठो रहियो। पाणी हिन जे बदन मां सीरूं सीरूं थींदो हिन जे जिस्म जे घुबनि में लहरनि वांगुरु वहणु लॻो। जॾहिं काफ़ी वक़्तु गुज़रियो तॾहिं गुलूअ ठक ठक करे खेसि सॾु कयो। अनु, भाॼीअ सॾायो अथई। गुलूअ जे हुन लफ़्ज़नि ते लाचार हू उथियो। अॼु पहिरियों भेरो पंहिंजे जिस्म खे हिकु नई प्यार सां महटणु लॻो। हिनखे पंहिंजे जिस्म सां ॼण हिकु नओं उन्स जाॻी पियो हो। गुलूअ ॿियो नाश्तो घुराए वरितो ऐं नाश्तो करे हू गुलूअ सां गॾु भाॼीअ ॾांहुं हलियो वियो। उते सभु मौजूदु हुआ। भाॼी पींघे में वेठी हुई। खेसि भर्त सां रेशमी वॻो पियो हो ऐं आॾी सींड कढी 2 चोटियूं कढियूं ऐं
जंहिं करे हूअ बिल्कुलु नंढी नेटी ते लॻी ऐं हुनजे जिस्म जी थोल में ॼण त लिकी वई हुई। अनुअ जे ज़हन में हिकु भेरो वरी हिकु औरत जो तस्वुरु जाॻियो थियो। हिन सम्झो त अॻी वारदात खां पोइ कुझु वक़्तु माठ थी वेंदी, पर हिते पहुचण सां ई हिन जेका चुणबुण ॿुधी उन न चाहींदे बि हिन जे पेट में खॾ विझी छॾी। हिन सोचियो उहो कहिड़ो अहसासु हो, छा गुलूअ जे काइरपणे हिन ते बि असरु करणु शुरू कयो हो? न ईअं कोन हूंदो। हिन गुलूअ ॾांहुं निहारियो, गुलूअ जे मुंहं ते त सिधो सऊं डपु ऐं भव जूं छायाऊं हुयूं। बाजीअ खंकार करे ॻाल्हि शुरू कई, असांजे पंहिंजे हिकिड़े माण्हूअ जे ग़लतीअ जे करे 2 ट्रकूं झलिजी पयूं। कुझु माण्हू बि झलिया अथनि। माण्हुनि लाइ त कुझु करे वठिबो, पर उहे ट्रकूं ज़रूरु छॾाइणियूं आहिनि। वक़्तु बि न थोरो आहे। पुलिस पैसनि वठण जे बावजूदि केस तां शायदि हथु न खणे। असांजे वकीलनि जी सलाह उहा आहे त उहे ट्रकूं ज़ोरीअ छॾाइजनि या माल जा खोखा बदिलाइजनि। सो कमु एहतियात सां करिणो आहे। पुलिस जो मामिलो आहे, मारा मारी न आहे करणी। पर जेकॾहिं मंज़ूर खे सभु सम्झायो अथमि, बाक़ी हिदायतूं अव्हांखे उहो ॾींदो। हू सभु उथिया ऐं हिकिड़ो हिकिड़ो थी ॿाहिरि निकिता। अनु दर खां ॿाहिरि निकिरण ते हो त बाजीअ खे सॾु कयो, तूं बि, तोसां कुझु ॻाल्हाइणो अथमि। हू वरी वधी अची कुर्सीअ ते वेही रहियो। का घड़ी बाजी हिन खे ॾिसंदी रही, पोइ हिकु मुर्क संदसि चपनि ते फैलिजी वई। तूं हिते ख़ुशि त आहीं न? बाजीअ ओचितो सवाल कयो। जी हा, पर कुझु मुंदल थो लॻी। राति भायां थी त निंड कान कई अथई। बाजीअ हल्को टहक ॾेई चयो। हिन को बि जवाबु कोन ॾिनो, पर बाजीअ जे टहक में अलाए जे छा हो जो हिन जे कननि जूं पापड़ियूं पोसण लॻियूं, ॼण हिन जी का चोरी झलिजी पवण वारी हुई। ऐं ॿुधमि त शायदि कालो की राति तुंहिंजी पहिरीं राति हुई, ईअं न? अलाए हिन उहो छो भायो त बाजीअ जे आवाज़ में शरारत बदिरां टोक भरियल हुई। उन टोक जे बावजूदि उन राति जो ओलड़ो हिन जे ज़हन खे झंझोड़े वियो। हिन जे दिलि चयो त चई ॾे त पोइ हूअ ॿी राति छो न आई, पर हिन कुझु न चयो ऐं कालीन खे घुरींदो रहियो। अहिड़ी रातियूं खोड़, पर वफ़ादारी शर्त आहे। चयूं वञ, हू तुंहिंजो इंतज़ारु कंदा हूंदा, पर मोटी त हितां थींदो वञजांइ, को तुंहिंजे इंतज़ार में हूंदो। उन्हनि लफ़्ज़नि ते सोचण सां वरी हिन जे कननि जे पापड़ियुनि में रतु धऊं धऊं करणु लॻो ऐं ॼण त कंहिं हया ऐं हिजाब खां भाॼीअ ॾांहुं ॾिसण बिना ॿाहिरि निकिरी आयो।